अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी असन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त एकी। जॾहिं आउं शहर पहुतुसि त मुंहिंजे लाइ हीअ दुनिया ई अजीब हुई। हितां जा माण्हू मुख़्तलिफ़ हुआ, हितां जूं जायूं मुख़्तलिफ़ हुयूं, हितां जो शोर ऐं हुल मुख़्तलिफ़ हो। असांजी बगी जॾहिं बंगले ते पहुती त रोबदार क़िस्म जो माण्हू अंदरां निकिरी आयो। हीउ केरु शख़्स हो? उहा होरा खोरा लॻी वियमि। मामूं छा थींदो आहे? छा हीउ बि बाबा जे क़िस्म जहिड़ो माण्हू त कोन हो? हवेलीअ ते हिन जो नालो छो न ॿुधिबो हो? अलबत अमां हिकु भेरो खिली चयो त हीउ सिभाॻो बि मामस ते वियो आहे। मामूं आख़िर कहिड़ी भला थींदी आहे? उन बाबति मूंखे का ॼाण न हुई। जॾहिं मामे ते मुंहिंजी नज़र पई त मुंहिंजी दिलि उन माण्हूअ खे हिकदमि पसंदि करे वरितो, छाकाणि त बाबा खां ही हर ॻाल्हि में मुख़्तलिफ़ हो। सुथण जे बदिरां हिन खे हिकु क़िस्म जो थुल्हो पाजामो पियल हो ऐं उन में हिकु पटो ॿधल हो। कमीस ॿाहिरि लड़कण बजाए अंदरि पियल हुई। पेर में ज़रिए चांदीअ जे जुतीअ बदिरां हल्को स्लीपर पियल होसि। पटके बदिरां हिन जो मथो बिन उघाड़ो हो ऐं हिन जा वार बि हिकु जुदा नमूने ते ठहियल ऐं फणी ॾिनल हुआ। थुलनि छहपरनि जे बरक्स हिन जे मथे चप ते हिकु बि वार न हो। हिन खे त ॾाढ़ी बि न हुई, फ़क़ति संदसि ॻाढ़ ते मायल ॻलनि ते हिकु कारसुरी हद ते नज़र आई। सभ खां वधीक हिन जूं अखियूं मूंखे ॾाढियूं प्यारियूं लॻियूं, शायदि उन करे जो उन्हनि में मुंहिंजे लाइ मुहबत हुई। हिन जी उन कदावर जिस्म में मूंखे हिकु नवाण, हिकु सुथराईअ जो अहसासु थियो। उन अहसास खे उन नंढी उमिरि में आउं को बि नालो ॾेई न सघियो हुउसि। बगीअ मां नौकर जे बदिरां मूंखे मामे लाथो ऐं मूंखे पंहिंजे भाकुर में हाणे अहिड़ीअ तरह गिराटी पाताईं जो मुंहिंजी दिलि ॾांहुंसि ॼणु त शुक्रगुज़ारीअ जे अहसास में ज़ोर सां धक धक करणु लॻी। हिन शरारत भरी मुर्क सां चयो, सो तूं आहीं असांजो नंढो रईस अनवर ख़ान? मूंखे ॼणु त पंहिंजे उन नाले ॿुधण सां लॼ अची वई। एतिरी थोरी देरि में आउं हिन शख़्स खां लॼ ऐं हिजाब बि महसूसु करणु लॻो हुउसि। हू मूंखे आङुर खां झले अंदरि वठी आयो। अंदरि हिकु माई पलंग ते वेठी हुई। उहो कमिरो ॾिसी आउं अचरज, हैरत ऐं तजसुस मां हेॾां होॾां निहारे शकी थियणु लॻुसि। असांजी समूरी हवेलीअ में अहिड़ो सामान न हो सवाइ ॻाढ़े झूले जे। भितियुनि ते चइनी पासनि खां तस्वीरूं टंगियल हुयूं। कन में माण्हू हुआ त कन में कंहिं ॿेले जो नज़ारो हो। कंहिं में दरिया जी तस्वीर हुई ऐं मुहाणा मच्छी मारे रहिया हुआ। हेठि फर्श ते हिकु नरम गिलम विछायल हो जंहिं ते ॻाढ़ा नीरा चिट चिटल हुआ। पलंग ते जेका माई वेठल हुई उनखे सूसीअ जी सुथण बदिरां अछी सुथण पियल हुई ऐं गज बदिरां हल्के गुलाबी रंग जो रेशमी चोलो पियल हो। उहो मूंखे ऐं मामा खे ॾिसी उथी बीही रही। संदसि चपनि ते मुर्क अची वई हुई। मामे चयो, ज़ोहरा, हीअ आहे असांजो नंढड़ो रईस अनवर ख़ान ऐं हीअ आहे तुंहिंजी मामी ज़ोहरा। मामीअ जे मुंहं ते जेका मुर्क हुई उन बि मुंहिंजी दिलि खसे वरिती। उहा मुर्क मूं अॻे कॾहिं न ॾिठी हुई। ख़ुदि अमां जी मुर्क बि उन मुर्क खां मुख़्तलिफ़ हुई। हिन यकदमि मूंखे बांह में वठंदे निड़ ते चुमी ॾिनी। उन चुमीअ जी ॻोराण यादि पवण ते आउं अॼु बि रोअण जहिड़ो थी वेंदो आहियां। केतिरी न मुहबत हुई मूंखे हिननि सां। उन राति मूंखे सॼी राति निंड न आई। सॼी राति सुठा सुठा ख़्वाब ॾिसंदे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचींदे गुज़री वई। सुबुह जो मुंहिंजी बानी मूंखे वेंजारे सेंजारे नई सुथण कमीस पाए मामे वटि खणी आई। कुझु वक़्तु मामूं मूंखे घूर तके ॾिसंदो रहियो। हिन जे उन मुआइने जे अंदाज़ खां ई आउं लॼी लॼी पियो थियुसि। मूंखे पाण सां नरम कोच ते विहारे बानीअ खे चयईं, माई तूं वञ, आउं नंढे रईस सां का कचहरी करे वठां। बानी हली वई। हिन जे अंदाज़ सां उहा ॻाल्हि कई, उन मां मूंखे ईअं महसूसु थियो ॼणो त हिन मूंखे पंहिंजे बराबरि वॾो थे भायो। पाण में कचहरी त वॾा कंदा आहिनि न। मूं सोचियो, हिकु क़िस्म जो घमंड मुंहिंजे सीने में समाइजी वियो। मामे मुंहिंजा ॿई हथ पंहिंजे हथ में वठी अहिड़ी तरह ॻाल्हाइणु शुरू कयो जंहिंमें मुहबत बि हुई त पंहिंजाइप बि। अनु, पहिरीं त ॿुधाए त तोखे मुंहिंजो घरु वणियो या न? मूं रुगो कंधु धूणे हा कई। अबा, ईअं त पंहिंजी दोस्ती कान ठहंदी। जो आउं ॻाल्हाईंदो रहां तूं रुगो कंधु हेठि मथे कंदो रहीं। भला पंहिंजी मामी पसंदि आई? आउं लॼ खां ॻाढ़ो थींदो हुयुसि। ॻाल्हाए वरी बि न सघियुसि। उन करे कंधु लोॾे हाकार कयमि। आउं ॼणु त पंहिंजे पाण में घिड़ंदो थियुसि। हो, वात में को खटि मिठो लिकायो अथई ईअं न? तॾहिं नथो खोली।
मतां चोरी पकिड़िजी पवई। मूंखां खिल निकिरी वई ऐं कंधु धोणे निड़ीअ में ई चयुमि, भला हाणे ॿुधाए, तूं हिते असां वटि रहंदे या ॻोठु वापसि वेंदे? ॻोठ ऐं बाबे जे तसवर खां ई मूंखे ॾकिणी वठी वई। मूं उतावलो थी चयो, हिते। मुंहिंजी आवाज़ में उतावलाई बि हुई ऐं मिंथ बि। त पोइ ईअं चओ न, हाणे पहिरीं त पाण हीअं कंदासूं जो हिननि बानियुनि ऐं नौकरनि खे था ॻोठु रवानो करियूं, मतां तोखे लिकाए वापसि वठी वञनि। मूंखे उहा ॻाल्हि ॿुधी दिलि ई दिलि में ॾाढी ख़ुशी थियणु लॻी ऐं उहो बि अनुमान थियो त शायदि बाबे मूंखे वापसि घुराइण लाइ उहे बानियूं ऐं नौकर गॾु मोकिलिया हुआ। मूं वरी बि उतावलो थी चयो, हा मामा। मुंहिंजे उन जवाब ते मामा खिली ॾिनो। पोइ वरी चयईं, ॿी ॻाल्हि था हीअ करियूं जो तोखे कपिड़ा था मूं जहिड़ा सिबाए ॾियूं, जीअं पंहिंजी यारी पकी थिए। मूंखे यारी दोस्तीअ जी का बि ॼाण न हुई। ॻोठ जे स्कूल जे साथियुनि सां संगत त हुई, पर मूंखे हरू भरू बि उहो लफ़्ज़ु सुठो लॻो। मामे जहिड़ो थियणु त यकीननि सुठो हूंदो, मूं सोचियो। पोइ थोरनि ॾींहंनि में ई मुंहिंजो हुलियो बदिलिजी वियो। मुंहिंजूं हेरूं ऐं आदतूं बदिलिजी वियूं। नौकरनि जे डॾीअ ते चढ़ी घुमण बदिरां ऐं पंहिंजी सिर्फ़ु लान में डोड़ूं पाईंदो रहंदो हुउसि। मामू बि मूंसां कॾहिं कॾहिं डोड़ूं पाईंदो ऐं रांदियूं कंदो हो। बंगले जे भर वारे ॿिए बंगले जा ॿ ॿार मूंसां गॾु पढ़ंदा हुआ ऐं आउं जल्द ई हिननि सां ठही वियुसि। मामी मूंखे हिकु भेरो ओॾां पाण सां वठी वई। असीं टई हिननि जे लान में खेॾणु लॻासीं ऐं उन खां पोइ हू बि कॾहिं कॾहिं असां वटि खेॾणु ईंदा हुआ ऐं ईअं 7 साल गुज़री विया। उन्हनि 7 सालनि में मामीअ जन मूंखे जेका तरबियत ऐं मुहबत ॾिनी, उन मुंहिंजे नंढे हूंदे जे सभिनी ज़ख़्मनि खे मेटे छॾियो। आउं हिननि जी दुनिया हुअसि ऐं हू मुंहिंजी। हिननि मूंखे अहिड़ी तालीम ॾियारी जेका शायदि को पीउ बि पंहिंजे ॿारनि खे अॼु नथो ॾियारे। सभ खां वॾी ॻाल्हि जा मुंहिंजी ज़िंदगीअ में आई, सा हुई किताबनि जी संगत। मामे जो हिकु ख़ासि कमिरो किताबनि सां टपाटप भरियलु हो। उन कमिरे जे दर सां बि मुंहिंजो इश्क़ हो। अलबत हिकु अजीब ॻाल्हि हूंदी हुई मामे में, के कबट किताबनि जा अहिड़ा हूंदा हुआ जन जी मूंखे मनव कई वेंदी हुई ऐं मामू खिली चवंदो हो त अञा 2 साल तरस, पोइ उन कबट जी चाबी बि तोखे मिलंदी। आउं उन ख़ज़ाने जी चाबीअ लाइ 2 साल तरसण खे ॼणो त हिकु सज़ा सम्झंदो हुउसि, पर मुंहिंजी मजाल न थींदी हुई जो आउं उन्हनि खे खोलियां, जेतोणीकि मुंहिंजूं नज़रूं हसरत मंझां उन्हनि खे ॾिसणु लॻंदियूं हुयूं। मूं में जॾहिं उहो अहसासु पैदा थींदो हो त जेकॾहिं आउं शहर न चाहा ऐं ॻोठी रहा हा त मुंहिंजी ज़िंदगी केतिरी न मुख़्तलिफ़ हुजे हा, तॾहिं शुक्रगुज़ारीअ जे बार खां मुंहिंजूं अखियूं भरिजी ईंदियूं हुयूं। उन्हनि अखियुनि भरिजण तां यादि आयो त उन्हनि 7 सालनि में शायदि आउं 2 भेरा रुनो हुउसि। पहिरियों भेरो त शहर अचण खां थोरो ई अरसो पोइ थियो, शायदि 6-8 महीना ई गुज़रिया हुआ, जॾहिं ॻोठां हिकु नौकर मुंहिंजे ॻोठु ॾियण लाइ चिठी खणी आयो। मामू पहिरीं त चिठी पढ़ी चुप थी वियो ऐं गहरी सोच में पइजी वियो। पोइ मूंखे चयईं त तयारु थी वठो अनू, रईस वॾे तोखे घुरायो आहे। मूं ईअं महसूसु कयो ॼण त हिननि जे उन्हनि लफ़्ज़नि में हिकु टोक लिकियल हुई। बाबे जो नालो ॿुधण सां ई मूंखे ॾकिणी वठी वई। शायदि मूंखे वरी शहर न छॾीनि। आउं घड़ीअ लाइ उते ई वेठो रहियुसि। पोइ मूंखे रोअणु अची वियो ऐं सुॾिका भरींदे चयुमि, आउं ॻोठु न वेंदुसि मामा, आउं ॻोठु न वेंदुसि। मुंहिंजे आवाज़ में का अहिड़ी रकत हुई जो मामा मूंखे भाकुर पाईंदे चयो, पर तूं रोई छो थो अनु? जेकॾहिं नथो वञणु चाहीं त आउं पाण ई चिठी लिखी थो मोकिलियां। शुक्रगुज़ारीअ खां मूं मामे खे हिकु वॾी भाकी पाती हुई। उन ॻाल्हि खे साल खनि गुज़री वियो त वरी बि हिकु चिठी आई ऐं मामे मूंखे सम्झायो, भले कंहिं क़िस्म जो डपु विधो त जेकॾहिं आउं ॻोठु न वियुसि त मूंखे बाबो ज़ोरीअ वठी वेंदो ऐं वरी मूंखे शहर कॾहिं बि न मोकिलींदो। ॾिने डप खां लाचार आउं ॻोठु घुमणु वियुसि। हवेलीअ जी गंदगी, बानियुनि ऐं नौकरनि जा मेरा फाटल कपिड़ा ॾिसी मुंहिंजी दिलि कची कची थियणु लॻी। मूंखे फ़क़ति अम्मा सां मिली ख़ुशी थी। हूअ बि मूंखे ॾिसी ॼणु टिड़ी पई। केतिरो वक़्तु मूंखे पंहिंजे साम्हूं बीहारे ॾिसंदी रही ऐं पोइ खणी थी मूंखे भाकुर विधाई। घड़ीअ खां पोइ मूंखे हिकु बानी बाबा वटि खणी हलण लाइ आई, पर मूं डॾीअ ते चढ़ण खां साफ़ इनकार करे छॾियो। मूं इसरार कयो त आउं हाणे वॾो थी वियो आहियां ऐं आउं पाण वेंदुसि, पर अम्मा मूंसां गॾिजी हले, न त आउं न वेंदुसि। मुंहिंजे आवाज़ में का अहिड़ी ॻाल्हि हुई जो कुझु वक़्तु अम्मा मूंखे घूरींदी रही, पोइ मूंखे आङुर खां वठी बाबे जे कमरे ॾांहुं हली।
अलाए जे छो अम्मा खे लॼ ऐं हिजाब थी रहियो हो। संदसि कंवरो कंवरो मुंहुं ॻाढ़ो थींदो थिए वियो। कमरे में घिरण सां कुझु वक़्तु आउं ऐं बाबा हिक ॿिए खे अजीब धारियुनि ओपिरियुनि नज़रुनि सां ॾिसंदा रहियासीं ऐं पोइ मूं मामा जो सेखारियल सलाम कयो। बाबा हैरत मां मूंखे तकींदो रहियो। शायदि पिदरी मोहबत मोटी आई ऐं हिन अॻिते वधी मूंखे पंहिंजे हंज में खणण जी कोशिशि कई। मूंखे कुझु बदन में अहिड़ी हॿक ऐं झझक थी जो आउं थोरो हटी सुकोड़जी वियुसि। ॼण त मूंखे को छेप थिए लॻो। उहा घड़ी अटल हुई। उन घड़ीअ जो सदमो बाबा बि महसूसु कयो। हिन खे शायदि पहिरियों भेरो अहसासु थियो त संदसि पंहिंजो औलाद संदसि भाकुर में वञण खां कीॿाए रहियो हो। पर उन ख़्याल खे हटाईंदे हिन मूंखे भाकुर पाए चुमियूं ॾियणु शुरू कयूं। मुंहिंजे बदन में उहा घुमाहट उहो कीॿाउ वधीक सख़्तु थी वियो ऐं मूंखे ईअं महसूसु थियो ॼण त बाबा खे सिंघ ॼमंदा थिए नज़र आया। बाबा मुंहिंजी हालति खे महसूसु करे मूंखे छॾे ॾिनो ऐं आउं डोड़ पाए कमरे खां निकिरी वियुसि ऐं ॿिए ॾींहुं ई शहर मोटी आयुसि।